अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु 10 मुहर्रम आहे ऐं 10 मुहर्रम वरी अक़ीदत ऐं एहतराम सां माण्हू मल्हाईंदा आहिनि ऐं 10 मुहर्रम ते माण्हू न्याज़ बि रखंदा आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो प्यारो दोस्त राजा मेमन जेको KTN जो तमामु वॾो आर्टिस्ट आहे ऐं SSU में बि उनखे ख़ैर सुठो मनसबु आहे। अॼु उन पंहिंजे घर में न्याज़ जी दावत रखी आहे, सो उनजे न्याज़ में असां वञूं पिया। रस्ते में मां पंहिंजनि ॿिनि दोस्तनि खे बि खणंदो हलंदुसि। उन में हिकिड़ो आमिर मलिक आहे जेको जग मशहूरु डायरेक्टर आहे ड्रामनि जो ऐं सुठो टिकटॉकर बि आहे। ऐं ॿियो बि मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे वहाब नालो अथसि, उहो बि सुठो टिकटॉकर आहे। तो दोस्तो उते वञूं था, उते ॿिया बि बेशुमार आर्टिस्ट हूंदा ऐं उहे त यकीनन तव्हां सां उन्हनि खे मिलाईंदासीं, मुलाक़ात कंदासीं, ॻाल्हियूं कंदासीं, तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तो मां ॿुधाईंदो आहियां त राजा मेमन सां मुंहिंजी दोस्ती काफ़ी पुराणी आहे। मां जॾहिं प्रोग्राम मैनेजर थी वियो हुउसि हैदराबाद में मराठा TV जो, त उते ई प्रोग्राम कंदो हुयो। पोइ उते मुंहिंजी हुन सां दोस्ती थी, काफ़ी गहरी दोस्ती थी ऐं सुठो माण्हू आहे ऐं ॾाढो सुठो इंसान बि आहे ऐं मूंसां ॾाढो प्यारु कंदो आहे हींअर ताईं कराची में बि। सो चवण जो मक़सदु इहो आहे त हीउ महीनो भलारो महीनो आहे ऐं माण्हू वधि में वधि न्याज़ नज़र करे ऐं पंहिंजे गुनाहनि खे बख़्शराईंदो आहे ऐं शहीदनि खे सवाबु ॾियारींदो आहे। सो असां सभिनी खे खपे त हिन महीने खे अक़ीदत सां एहतराम सां मल्हायूं त जीअं असांजो ईमान पको थिए ऐं असांखे उहा ताक़त मिले जेका असांखे अॻिते हलण में मदद करे। ठीकु है सर। हाणे रस्ते में दोस्तनि खे खणूं था, पोइ वधीक कचहरी कयूं था। महिरबानी। दोस्तों, मेरे साथ आज वो शख्सियत मौजूद है जो किसी तारुफ को मुहताज नहीं। ये ड्रामों का बादशाह है, बहुत ज़बरदस्त डायरेक्टर है ड्रामों का और बहुत सारे ड्रामे किए हैं। इनकी पहचान ड्रामों के हवाले से है, लेकिन इनकी पहचान आप टिकटॉक के हिसाब से भी आपको होनी चाहिए, क्योंकि ये टिकटॉकर भी है और बहुत अच्छे टिकटॉकर हैं। और टिकटॉक के हिसाब से इन्होंने कोई लड़की ऐसी नहीं छोड़ी जिसके इन्होंने टिकटॉक न बनाया हो। तो ये है आमिर मलिक साहब, मेरे बड़े पुराने दोस्त। 30 साल पुराना हमारा वास्ता और 30 साल पुराना एक रिश्ता है जो आज तक कायम है, जब तक हम जिंदा हैं। तो आज आमिर भाई के साथ हम जा रहे हैं राजा मेमन साहब के न्याज़ में। आमिर भाई, ये बताइए कि आज 10वां मुहर्रम है, यकीनन आप घर पे ही थे? जी बिल्कुल बिल्कुल। तो बहुत खुशी हुई वैसे आपको अपने दरमियान देखे, काफ़ी अरसे के बाद हम इकट्ठे हुए हैं। मुलाकात का एक बहाना मिलता है छुट्टी के दिन और अच्छा है, दोस्त यार मिल जाते हैं और आज इस्लाम भाई मिल गए, ये खुशनसीबी है। लेकिन ज़्यादातर आपकी जो आजकल मसरूफियत है वो टिकटॉक पे है। टिकटॉक पे ज़्यादा मसरूफियत रखता हूँ मैं, टाइम पास वहीं पे होता है मेरा और अच्छा एंटरटेनमेंट प्लेटफॉर्म है ना। या लेकिन हर लड़की की ख्वाहिश होती है कि आपके साथ टिकटॉक बनाए। हाँ, इसकी क्या वजह है? परफॉर्मेंस और डांस जो है लड़कियों को बहुत पसंद है, तो डांस के स्टेप्स वगैरह आते हैं जिसकी वजह से, और लिपसिंग, परफॉर्मेंस, एक्सप्रेशन। तो क्योंकि ऑलरेडी हम शो भी से वाबस्ते हैं, आपके साथ हम 30 साल से वाबस्ते हैं, तो ये चीज़ लोगों को अट्रैक्ट करती है, लड़कियों को खास तौर पर। माशाल्लाह। वैसे आपका जो अंदाज़ है वो बहुत ही निराला है। अभी पिछले दिनों आपने सैमा रज़ा के साथ जो वीडियोस बनाई हैं जी जी वो बहुत ज़बरदस्त है। सिवाय इसके कि सैमा को आपने हाथ नहीं लगाया, बाकी आपने बड़ा ज़बरदस्त काम किया है, मुझे बहुत अच्छा लगा। क्योंकि अभी हम पहुंचने वाले हैं राजा के पास। बाकी अस्सलाम दोस्तों, मां हींअर राजा मेमन साहब जे आस्थाने ते अची वियो आहियां जिते नज़र न्याज़ आहे ऐं हीअ नज़र न्याज़ जेको बि खाईंदो आहे उनखे वॾो सवाबु दारीन मिलंदो आहे। ऐं असां बि सवाबु ख़ातिर राजा वटि आया आहियूं जिते हे तमामु घणो पॉपुलर माण्हू आहे मज़ार सितार, जेको तव्हांखे फेसबुक पेज खां वठी वेंदे सोशल मीडिया जे आख़िरी ऐप ते मिलंदो। बिल्कुलु। ऐं मुंहिंजे प्रीवियस डिपार्टमेंट में बि कंसल्टेंसी कंदो आहे। अलाह साईं हिनखे वधाए, तमामु घणी इज़त वारो माण्हू आहे, उहो हिते मौजूदु आहे। ऐं साईं KTN जो काफ़ी पुराणो वर्कर आहे ऐं उहो हमेशह कंहिं न कंहिं इवेंट में असांखे हिते ज़रूरु मिलंदो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं हीअ आहे उहो शख़्स आमिर शाह जेको बि कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे। ऐं आमिर शाह तव्हांखे ॾिसी करे मूंखे हमेशह उहो आमिर यादि ईंदो आहे जंहिंसां मां कंहिं ज़माने में हिकिड़ो सीरियल कयो हुयो जेको मूंखां कॾहिं बि कोन विसरंदो। ऐं उहो त तव्हांजी ज़िंदगी जो पहिरियों सीरियल हुयो मूंसां। बिल्कुलु बिल्कुलु पहिरियों सर। ऐं तव्हां असांजा सीनियर आहियो, मोस्ट सीनियर आहियो।
घणो कुझु सिखिया आहियूं तव्हां खां। अलाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे, तव्हांजो चैनल बि अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं पॉपुलर थिए। जेतिरा बि मुंहिंजा फैन्स आहिनि जेके मूंखे सुञाणनि था, हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, कमेंट कयो, लाइक कयो। तमामु ज़बरदस्त सिखण जे लाइ तव्हांखे हिन में मिलंदो। वॾी महिरबानी थैंक यू। हाणे मां फ्रंटल कैमरा में आयो आहियां ऐं आमिर शाह सां आयो आहियां। आमिर शाह इंतिहाई मिलनसार ऐं तमामु सुठो इंसानु आहे ऐं काफ़ी प्यारु करण वारो माण्हू आहे, कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। ऐं मूंखे मुंहिंजी वॾी ख़्वाहिश हूंदी आहे त जिते बि मां वञा उते आमिर हुजे, त मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ु हूंदो आहे त मां हुन सां ॻाल्हियूं मुहबत जूं, प्यार जूं ऐं ख़ुलूस जूं कयूं। थैंक यू सर। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। त तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहियो, सीनियर आहियो असांजा। असां तव्हांखे ई सिखियूं पिया, तव्हांखे ई ॾिसी सिखूं पिया। हीउ राजा मेमन बि फ्रेम में अची वियो। मोहतरम राजा मेमन साहब, तव्हां जे सॾ ते असां हलिया आयासीं, बल्कि असां हुसैन जे सॾ ते आया आहियूं। जेको आहे सो ही इमामनि जो उहो नज़रानो आहे जेको बि खाईंदो आहे उनखे सवाबेदारीन मिलंदो आहे ऐं सवाबु मिलंदो आहे। ऐं तव्हांखे वरो जस हुजे, तव्हां हैदराबाद खां वठी मूंखे यादि थो अचे, पाण जॾहिं हैदराबाद में हूंदा हुआसीं मेरा टीवी में, त उते बि तव्हां इहे ई जेको आहे सो उर्स मल्हाईंदा हुयो, न्याज़ मल्हाईंदा हुयो ऐं तव्हां मतिलबु को बि अहिड़ो लम्हो कोन छॾींदा हुयो जंहिंमें तव्हांखे सवाबु एॾो ज़रूरु बि मिले। दिलि चवंदी आहे कयूं पिया, बसि पोइ मालिक आहिनि, मालिक क़बूल कनि, इहा ई दुआ हूंदी आहे। छो त पाण उन्हनि जी ख़ाक कयूं ऐं अहल बैतनि जी ख़ाक कयूं, इहा ई आहे। बसि अलाह साईं क़बूल करे, इहा दुआ कजो तव्हां बि। महिरबानी। दोस्तो, मूंसां गॾु मज़हर सेठार आहे ऐं कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। मज़हर खां सिर्फ़ु हिकिड़ो सुवालु कंदुसि। जी सर। तुंहिंजी ख़ूबसूरती जो राज़ छा आहे? मां मानीअ में त पाणी न पी न, उहो त गच वक़्त ताईं मां बि न पीतुमि, पर पोइ बि मां पोड़ो थी वियुसि। तूं छो न पोड़ो थियो? सर पोड़ो हिन करे हिकु त हली आयो आहियां, ॿियो कोशिशि करे मेंटेन कंदो आहियां पंहिंजो पाण खे। मानी मां थोरी घटि ई खाईंदो आहियां। इहा पक हूंदी आहे त मानी कीअं खाईंदी आहे, थोरा फ्रूट्स वग़ैरह इहो कारण तव्हां इंस्पिरेशन आहियो, तव्हां जेकी मोटिवेशन आहियो, तव्हांजा डायलॉग्स हिन वक़्तु ताईं बि, हिन वक़्तु ताईं लिटरली सोशल मीडिया ते जेके मीमर्स आहिनि, हिन वक़्तु ताईं तव्हांजो जेको चयल हिकु डायलॉग्स आहे, उहो प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी, उन ई मां हिकिड़ो तव्हां डायलॉग जेको आहे लिखी करे रखियो। सो प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी। अच्छा, ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई, ॾाढी ज़ालिम अथई, इहो उन पिथास में तूं चई सघंदे जंहिं पिथास सवाल ई पैदा इहो कॾहिं मां ॾाढी। अच्छा, मां जॾहिं इहो रिकॉर्ड कयो मरहूम समेने साहब आईनो ड्रामो हुयो, आगा रफ़ी साहब लिखियो, त मां जॾहिं इहो सेट ते जुमिलो चवंदो हुउमि त बिलीव कयो जेके दोस्त वेठा हूंदा हुआ ॿिया आर्टिस्ट सेट खां ॿाहिरि, उहे परेशान थी वेंदा हुआ। पोइ वरी यानी अॼु 30 साल खां पोइ जॾहिं मां वरी इहो जुमिलो ॻाल्हायां थो त उहो पिथास मूंखां नथो निकिरे। मां कोशिशि कंदो आहियां, जीअं मां चवंदो आहियां त प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी, ॾाढी ज़ालिम थी, त उहो अंदाज़ न ईंदो। उहो प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी थिए, प्यारा ॾाढी ॾुखी थिए प्यारा। इहे जुमिला यूनिवर्सिटीज़ जा छोकिरा हिक ॿिए खे चवंदा आहिनि, अॼु बि चवंदा आहिनि, हैशटैग हली करे ईंदा आहिनि। हा, इहो अॼु बि चवंदा आहिनि प्यारी छा थी करे। ऐं ॿिया बि घणा ई जेके आईने जा जेके जीअं सईद वाघो मरहूम जो हथित लीडर आहिनि, साईं लीडर सईद वाघो जे लाइ मज़ार मां तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, दुनिया में न असांजे पाकिस्तान में ॿ हिकिड़ा पैदाइशी एक्टर हुया, जंहिंमें हिकिड़ो साईं मरहूम शफ़ीउन शाह, उहो पैदाइशी एक्टर हुयो, ऐं उन खां पोइ जेको आहे जेकॾहिं को पैदाइशी एक्टर हुयो त उहो सईद वाघो। इहे ॿ एक्टर अहिड़ा हुया जिन खे असां पैदाइशी एक्टर चई सघूं। नो डाउट वॾो कंट्रीब्यूशन आहे इंडस्ट्री में। अफ़सोस ॾुख जी ॻाल्हि, अलाह साईं उनखे एतिरी हयाती न ॾिनी, न त हींअर अलाए किथे हुजे। बिल्कुलु किथे हुजे, बिल्कुलु असांखे लर्न करणु घुरिजे तमामु। असम साहब जो वॾो लिविंग लेजेंड आर्टिस्ट आहे ऐं हुन मां सिखी सघे थो जेको माण्हू सिखणु चाहे त। सर इंशाल्लाह मां बि ख़्वाहिश आहे तव्हां सां गॾु कंदुमि, इंशाल्लाह ज़रूरु वाइदो पूरो कजो। मुंहिंजी हिकिड़ी शॉर्ट फिल्म आहे, उहा मां अनकरीब हींअर मुहर्रम खां पोइ शूट कंदुसि ऐं मां तव्हांखे ज़रूरु तकलीफ़ ॾींदुसि। बिल्कुलु सर, बिल्कुलु मां इंशाल्लाह हिते कराची में ई कंदुसि ऐं ॾाढी ज़बरदस्त ऐं मूंखे शौक़ु आहे तव्हां सां गॾु कमु। महिरबानी, थैंक यू सर, सो नाइस। दोस्तो, ही उहे मशहूरु शख़्सियतूं आहिनि जिन जे तवसु सां टेलीविज़न स्क्रीन पंहिंजे भरपूर आबोताब सां चिपकंदी आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हिते टेक्नीशियन बि आहिनि, आर्टिस्ट बि आहिनि ऐं हिते करंट अफेयर जा माण्हू बि आहिनि। ऐं हीअ मर्द मुजाहिद जेको हींअर प्रोग्राम मैनेजर आहे, बल्कि डायरेक्टर प्रोग्राम्स आहे KTN ते, हे तमामु वॾो नालो आहे। ऐं हीअ कटवर साहब जेको आहे, सो तव्हां सभिनी दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां वेलकम हुई त अज़ान शरीफ़ अची वई। सो हीअ मुंहिंजो प्यारो दोस्त आहे जेको तव्हांखे तक़रीबन हर रूप में नज़र वेलकम चऊं था राजा जे हिन
न्याज़ ते साईं वॾी महिरबानी साईं वॾी अलाह साईं ख़ुशि रखे अलाह साईं हिन जी न्याज़ में बरकत विझे मौला हिनखे आबाद रखे आमीन तव्हांखे बि अलाह साईं ख़ुशि रखे आबाद रखे साईं तव्हां सां इन्हनि ॻाल्हियुनि में असां शरीक थींदा आहियूं बाक़ी त मुलाक़ात पंहिंजी कोन थींदी आहे बसि मुलाक़ातियूं थींदियूं रहंदियूं अलाह ज़िंदगी ॾे तव्हांखे अबा नवीद छा हाल आहिनि अबा तव्हांजा सभु खे लॻो पियो अबा ॾे ख़बर तूं असांखे प्रोग्राम में घुराई कोन थो ड्रामनि में त कमु कोन थो ॾे पर प्रोग्राम में नथो घुराए इंशाल्लाह घुराइबो तव्हांखे घुराइबो कॾहिं घुराईंदे जॾहिं मां सीनियर आहियो तव्हां ईंदव त असांजी दिलि ख़ुशि थींदी तव्हांखां कुझु घुराईंदा सिखंदा पुराणे पीटीवी जूं ॻाल्हियूं ॿुधंदा ठीकु आहे ठीकु आहे हाणे ज़ाकिर ॿुधे थो अदा मूंसां वाइदो कयो अथई इंशाल्लाह इहा वॾी पॉलिसी आहे डायरेक्ट सही थो चए वेलकम माय डियर इमरान चांडियो हमेशह ॿियनि जो ब्लॉग ठाहींदो आहे अॼु मां तुंहिंजो ब्लॉग ठाहियां पियो ऐं तोखे हिते ॾिसी हे बिरयानी आहे तूं हे गिरां ठाहे थो पियो मोला न्याज़ आहे हे मोला जो न्याज़ आहे नसीब वारनि खे नसीब थींदो आहे नसीब वारनि खे नसीब थींदो आहे ऐं तूं ॾाढी कोशिशि कई त ॿियनि खे मिले पर उहे अची कोन सघे नसीब जी ॻाल्हि मां चयुमि न अॼु 10 मुहर्रम जो ॾींहुं आहे नसीब जी ॻाल्हि आहे जंहिंजे नसीब में हूंदो हुनखे पाण ई मिली वेंदो ऐं चवंदा आहिनि त 10 मुहर्रम जो न्याज़ जंहिं बि खाधो अलाह साईं हुनखे ज़िंदगी भर करे बुखियो न रखंदो आहे बुखियो त मालिक हूअं ई वाइदो कयो आहे इंसान सां त रोज़ी मां ॾींदुसि हूअं बि माण्हू बुखियो न रहंदो आहे पर नियत सां मंज़िल आहे असां ज़ाकिर जी सर जेकॾहिं तूं ज़ाकिर शेख न हुजी हा त तूं उहा ई हुजी हा जेका पब्लिक खे ख़बर आहे थी सघे थो मां फज़ीलत बेगम ई हुजां अच्छा जी जी पोइ वक़्तु परे न आहे हींअर जेको आहे सो वॾी तरक़ी करे वई आहे साइंस तव्हांखे उहो रूप ॾेई सघे थो बिल्कुलु ॾेई सघे थी पर हाणे उन रूप जे लाइ आहियूं असां बचा छो जो हाणे ॿारड़ा बचड़ा थी विया आहिनि असांखे हाणे फज़ीलत बेगम रिटायर आहे हींअर आहे ज़ाकिर जो जेको ज़ाकिर जो इंशाल्लाह जानशीन पैदा थींदो छा नालो अथई माशाअल्लाह ॾाढो सुठो थो लॻे माशाअल्लाह थैंक यू दोस्तो असां हींअर न्याज़ खां पोइ हिते चांहि पीअण आया आहियूं ऐं चांहि पी वरी पोइ कुझु ऑडियो ठाहींदासीं पोइ वेंदासीं इमरान चांडियो आहे ऐं हीअ आमिर आहे चांहि पी वरी पोइ हींअर ॾिसो था साम्हूं मुंहिंजी गाॾी बि बीठी आहे ऐं मां हिते इमरान चांडियो ऐं आमिर सां गॾु आयो आहियां हिते चांहि पीअंदासीं वरी पोइ पंहिंजे घर में रवानो थींदासीं दोस्तो हीअ अहमद मेमण आयो आहे ॾिसो हीअ अहमद मेमण आयो आहे हा पोइ 5:32 मां हिते 5 बजे मां राइट बंदि कयो आहे 6 बजे ॿुध 6 बजे 5:32 ते आयो आहे न मां पहिरीं कोन मैसेज आयो तुंहिंजो पोइ वरी मां होॾे तुंहिंजे घर वियो आहे हुते मूं रेडियो कयुनि 5 बजे राइट बंदि कयो आहे 5:32 ते मां पहुतो आहे पोइ मूं वटि न पहुतो आहे वे कुर्सी ते त वे पहिरियों न्याज़ खाईंदे चांहि पीअंदे